अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम्स सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में कोटा सिस्टम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई हुई ऐं उन प्रोग्राम में इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े थी वई हुई त 1973 वारे आइन में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सिंधी माण्हुनि खे को फ़ाइदो रसाइण लाइ कोटा सिस्टम मुतारिफ़ न करायो, पर कोटा सिस्टम मुल्क अंदरि उन वक़्तु मुतारिफ़ थियो जॾहिं असांजा पनाहगीर भाउर हिंदुस्तान मां लॾे पाकिस्तान आया 1947 खां पोइ, ऐं मुल्क जो पहिरियों उर्दू ॻाल्हाईंदड़ वज़ीर अज़म लियाक़त अली ख़ान जेको उन्हनि पनाहगीरनि लाइ मख़सूस हिकिड़ी कोटा रखी ऐं मुल्क अंदरि कोटा सिस्टम मुतारिफ़ करायो। ऐं उहा कोटा बि का 1-2% न पर 15% कोटा उन्हनि माण्हुनि लाइ रखी वई जेके उन वक़्तु जिन वटि पाकिस्तान जो डोमिसाइल बि न हो। त मजमूई तौर ते कोटा सिस्टम जे हवाले सां जेका बि ॻाल्हि ॿोल हुई उहा असां तव्हांजे साम्हूं रखी। अॼु असां ॻाल्हाईंदासूं CSS जा जेके इम्तिहान थियनि था, मुक़ाबले वारा इम्तिहान, उन हवाले सां त उनमें मजमूई तौर ते सॼे मुल्क में छा पोज़ीशन आहे। सिंध जा जेके उम्मीदवार आहिनि जिन में सिंध देही जा, सिंध शहरी जा, उन्हनि जी कारकर्दगी छा थी रहे उन्हनि इम्तिहाननि में, ऐं ओवरऑल असांजी कोटा मुताबिक़ केतिरियूं सीटूं अवेलेबल आहिनि, केतिरियूं भरजनि थियूं, केतिरियूं रहिजी थियूं वञनि, रहिजण जा सबब कहिड़ा आहिनि, असांजा छोकिरा इम्तिहाननि में फेल या नापास आख़िर छो था थियनि, उनजे पंहिंजा सबब कहिड़ा आहिनि, ऐं ओवरऑल इहो सॼो सिस्टम छा आहे CSS जे इम्तिहाननि जो। असांखे अॼु वरी जॉइन कयो आहे स्टूडियो में साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। ॿीहर मुख़्तलिफ़ इशूज़ ते तव्हां असांजे नाज़रीन जी रहनुमाई कंदा रहो था। अॼु पाण मुक़ाबले वारे इम्तिहान ते ॻाल्हाईंदासूं जेके ईंदड़ साल थियण वारा आहिनि हिकु भेरो ॿीहर। ओवरऑल तौर जेकॾहिं असां तव्हांजी रहनुमाई हासिलु करणु चाहियूं, तव्हां पाण हिन इम्तिहान में वेठा पियो, त CSS जो इम्तिहान आख़िर आहे छा, ऐं इहो तसवुरु छो आहे असांजे शागिर्दनि में त सभिनी खां ॾुखियो इम्तिहान थिए थो CSS जो? ॾुखियो बिल्कुलु आहे, छाकाणि जो इन जो नालो ई तव्हां ॾिसो सेंट्रल सुपीरियर सर्विसिस इम्तिहान आहे ऐं इहो रेगुलरली थींदो रहंदो आहे। ऐं इहो अॼु को कोन्हे, जंहिं ज़माने ICS हुयो मतिलबु 1934, उन खां अॻु में बि ब्रिटिश गवर्नमेंट जॾहिं ब्यूरोक्रेसी जो सिस्टम विधो त दैट वाज़ द ओनली एग्ज़ामिनेशन जेको उन ज़माने में ब्रिटिश इंडिया में बि थींदो, लंडन सेंटर हूंदो, लंडन में बि थींदो। ब्रिटिश जेका ब्यूरोक्रेसी हुई या जेके बि ब्रिटिश जा जेके बि कॉमनवेल्थ कंट्रीज़ हाणे जेके चवनि था, उन ज़माने जेके ब्रिटिश जा जेके बि मातहत मुल्क आहे, दे वर रन थ्रू दिस ब्यूरोक्रेसी। ऐं ख़ुशूसन जेको इंडिया में जेको हूंदो उनखे चवंदा ICS, इंडियन सिविल सर्विसिस। ऐं असां उहो नालो पोइ पाण इनहेरिट कयोसीं CSP जे नाले सां, जेको पहिरियों CSP में हो, पोइ असां उनखे वरी जेको CSS जे नालो सेंट्रल सुपीरियर सर्विसिस। सही, सेंट्रल सुपीरियर सर्विसिस में सभु उहे सर्विसिस अची वेंदियूं आहिनि जेको फेडरेशन रन कंदी आहे। छाकाणि सर्विसिस जा 2 या 3 टाइप्स आहिनि। हिकिड़ो जेको प्रोविंशियल सिविल सर्विसिस आहिनि, जेके असां PCS चवंदा आहियूं, उहो हर सूबो पंहिंजे ज़रूरत मुताबिक़ उन में रिक्रूटमेंट कंदो आहे। उन जा पंहिंजा कैडर, हर सूबे जा पंहिंजा कैडर्स आहिनि। सिंध जी जेका PCS आहे उन में हिकिड़ो त जेके PCS ऑफिसर जेके प्रोविंशियल सिविल सर्विसिस जा हूंदा आहिनि, एक्साइज़ एंड टैक्सेशन डिपार्टमेंट आहे, पंहिंजो लेबर डिपार्टमेंट आहे, ऐं कुझु डिपार्टमेंट जेके हर साल उते पंहिंजे उन जे थ्रू जेके क्वालिफाई कंदा आहिनि, जंहिं ते PCS उहे थींदा आहिनि, बट उहे एतिरो रेगुलरली कोन थींदा आहिनि। उहो छाकाणि उन में इट इज़ ऑल पॉलिटिकली मोटिवेटेड, त कंहिं साल वधीक कंहिं साल घटि, कॾहिं थियनि कॾहिं कोन थियनि। ॿियो उन में छा हूंदो आहे, जो उन PCS में जेको मेजर कॉम्पिटिटिव फोर्स हूंदो आहे सो हूंदो आहे मुख़्तियारकार, जेके अॻिते हली करे वरी पोइ मैजिस्ट्रेट थींदा आहिनि। त उहे अहिड़े क़िस्म जा जेके प्रोमोटीज़ आहिनि उहे न चाहींदा त डायरेक्ट रिक्रूटमेंट थिए, त असां वटि उहो कैडर इन करे शाए रहियो आहे उते जेका PCS थिए थी। पर सेंट्रल सुपीरियर सर्विसिस में पैरेलल ॿियो कुझु बि कोन्हे। आहिनि पैरेलल कुझु सीट्स आहिनि जेके मिसाल तौरु कस्टम्स में कुझु अप्रेज़िंग वारा आहिनि, या कुझु ॿिया जेके डायरेक्ट भर्ती थींदा आहिनि एज़ अ इंस्पेक्टर, पोइ सुप्रीडेंट, पोइ आस्ते हली करे डिप्टी सुप्रीडेंट, पोइ सुप्रीडेंट, पोइ उहे असिस्टेंट कलेक्टर कॉम्पीट कंदा आहिनि, पर दैट इज़ वेरी लाइट परसेंटेज। सिमिलरली अकाउंट सर्विसिस में या ॿियनि सर्विसिस में, इवन इन पुलिस सर्विसिस में जेके के DSP थींदा आहिनि, पोइ प्रोविंशियल में पोइ जॾहिं PSP कन्फर्म हुन ते कई वेंदी आहे, बट दे कॉम्पीट विद द पुलिस, पर उनजो बि रेशियो तमामु घटि आहे। त इहे जेके बि सुपीरियर सर्विसिस आहिनि
उहे सेंट्रल गवर्नमेंट जे डिपार्टमेंट खे हैंडल कंदियूं। इन जो नंबर वेरी हिन वक़्तु जेके आहिनि से 12 सर्विसिस जेके आहिनि से सुपीरियर सर्विसिस में काउंट थियनि थियूं पियूं। कंहिं ज़माने में वधीक हूंदियूं, कंहिं ज़माने घटि हूंदियूं, कॾहिं का हिकु सर्विस ड्रॉप थींदी आहे, कंहिं हिकु सर्विस ड्रॉप थींदी आहे। हिन वक़्तु जेके जीअं तव्हांजे मिसाल तौरु पहिरियों जेको आहे सो आहे उन में चवंदा आहिनि त कॉमर्स एंड ट्रेड ग्रुप, तंहिंखां पोइ जेको आहे सो थींदो आहे जेके घणो करे जेको ट्रेडिंग जो जेको बि सिस्टम आहे, कॉमर्स जो जेको आहे, जेके गवर्नमेंट जूं जेके एक्टिविटीज़ मिसाल तौरु TCP आहे या ट्रेड कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान या जेका ॿियो जेके इदारा आहिनि जेके कराची में जेके कमु कंदा जेके रिलेटेड इन ट्रेड ऐं कॉमर्स जे या जेके कमर्शियल अटैचीज़ हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ दुनिया जे कंट्रीज़ में, उहो इहो ग्रुप उन्हनि खे फीड कंदो आहे। ऐं इहो जेको आहे सो मतिलबु एॾो वॾो ग्रुप न आहे, इट्स अ माइल्ड, मतिलबु नंढो ग्रुप आहे। वॾो ग्रुप जेको आहे सो जेके चवंदा आहिनि डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट ग्रुप, जेके अॻे कंहिं ज़माने में CSP चवंदा, पोइ वरी भुट्टो साहिबु थियो त पोइ हिनखे DMG चऊं, हाणे हुनखे वरी PAS चवंदा आहिनि, पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस। हाणे जो नालो PAS रखियो वियो आहे, DMG न आहे। पर इहे बेसिकली दिस इज़ द CSP, दिस इज़ अ मदर इन ग्रुप ICSO। इंडिया में जेको आहे उनखे अञा त चवंदा आहिनि हाणे इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस IAS, हिते हाणे के चवंदा आहिनि PAS। इहो जेको की ग्रुप आहे, इहो एक्सपेंडिंग ग्रुप आहे, इन में काफ़ी स्कोप हूंदो आहे। इन सां गॾोगॾु ॿियो जेको ग्रुप आहे फॉरेन ऑफिस जो जेको आहे फॉरेन सर्विस ऑफ पाकिस्तान, इन में बि जेके बि फॉरेन मिशन्स पाकिस्तान जा या जेके ॿी जेके सर्विसिस आहिनि इहे इन ग्रुप जे हूंदा आहिनि। इहो बि मतिलबु त हेल्दी ग्रुप आहे, इन में काफ़ी माण्हू ईंदा रहंदा आहिनि। इहे जेके इहो डाइंग ग्रुप न आहे पर हेल्दी ग्रुप आहे। इंफॉर्मेशन ग्रुप मिड लेवल ते आहे, पर इहो घणो इनकरेजिंग घणा माण्हू इन में इंट्रस्ट हूंदा, छाकाणि जो सर्विसिस जेके आहिनि से फीड। पर इन जा माण्हू अॻिते हली करे जेके मीडिया जा जेके इदारा आहिनि उन्हनि में वञी सघनि था पिया, जीअं इवन इन पैमरा में इंफॉर्मेशन ग्रुप जा माण्हू हूंदा आहिनि। गवर्नमेंट में जेके मिनिस्टर्स हूंदा आहिनि उन सां अटैच जेके इंफॉर्मेशन ग्रुप जा माण्हू हूंदा आहिनि। प्राइम मिनिस्टर सेक्रेटरीट, प्रेसिडेंट सेक्रेटरीट में इंफॉर्मेशन ग्रुप जा माण्हू हूंदा आहिनि। ॿाहिरि सफ़ारतखाननि में बि जेके प्रेस अटैची वारा ग्रुप हूंदा आहिनि, त इहो इंफॉर्मेशन ग्रुप इट्स माइल्ड ग्रुप, मतिलबु अहिड़ो अट्रैक्टिव घटि आहे ग्रुप। देखो ॿियो जेको मुख्य सो आहे इनलैंड रेवेन्यू सर्विसिस, अॻे हिनखे इनकम टैक्स ग्रुप, इनकम टैक्स सर्विस चवंदा, हाणे हुनखे इनलैंड रेवेन्यू था चवनि। इहो अट्रैक्टिव ग्रुप आहे, इन में स्कोप आहे, छाकाणि टैक्सेशन जीअं वधे थो, टैक्सेशन बेस वधे थो, त इहे ग्रुप में काफ़ी इन में एक्टिव ग्रुप आहे। तंहिंखां पोइ ॿियो आहे मिलिट्री लैंड एंड कंटोनमेंट ग्रुप, इहो तमामु महदूद ग्रुप आहे। इन में लिमिटेड माण्हू हूंदा आहिनि ऐं लिमिटेड सीट्स हूंदियूं, छाकाणि जेके बि कंटोनमेंट ऑफिसिस आहिनि उनखे हैंडल कंदा आहिनि। पर हिते घणो कंट्रोल फ़ौज या ॿियनि इदारनि जो हूंदो आहे, त इन में इट नॉट मच अट्रैक्टिव ग्रुप। ऑफिस मैनेजमेंट ग्रुप इहो कोन हूंदो, इहो इंट्रोड्यूस थियो 70s में, वरी इनखे बंदि करे छॾियो ज़ाहिर ज़माने। वरी त जेको सेक्शन ऑफिसर जो कैडर आहे सेक्रेटरीट जो, उहो फीड कंदो आहे। पर इन में जेको कॉम्पीट वरी इहे कंदा आहिनि त जेके सेक्शन ऑफिसर सुपरिटेंडेंट्स हूंदा आहिनि उहो अॻिते वरी करे वरी इहो इम्तिहान ॾींदा आहिनि कमीशन जो, त उहे बि इन ग्रुप में कॉम्पीट कंदा आहिनि। OMG जेके चवंदा आहिनि ऑफिस मैनेजमेंट ग्रुप, इहो काफ़ी स्ट्रांग ग्रुप आहे। इन जो काफ़ी अॻिते हली करे मर्ज था थी वञनि ॿियनि ग्रुप सां। पाकिस्तान ऑडिट एंड अकाउंट्स ग्रुप तमामु वॾो ग्रुप आहे। अॻे इहे 2-3 सर्विसिस, रेलवे अकाउंट्स अलॻि हूंदो, मिलिट्री अकाउंट्स अलॻि हूंदो, सिविल अकाउंट्स 3 ग्रुप हूंदा, उनखां मर्ज करे ऑडिट एंड अकाउंट ग्रुप करे छॾियो। इट्स यूज़ टू बी 3 ग्रुप्स कंहिं ज़माने। तंहिंखां पोइ पाकिस्तान कस्टम सर्विसिस, इहो बि माइल्ड ग्रुप आहे, छाकाणि कस्टम जो आस्ते आस्ते घटिजी रहियो आहे, पर इट इज़ मोस्ट अट्रैक्टिव। ऐं इन खां पोइ पोस्टल ग्रुप आहे, इहो नॉन अट्रैक्टिव ग्रुप आहे। पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान अट्रैक्टिव आहे, काफ़ी माण्हू इन में वधीक ऑप्ट कनि था पिया। ऐं रेलवे आहे, रेलवे में जेको आहे सो कमर्शियल रेलवे में बसि हिकिड़ो इंजीनियरिंग साइड हूंदो आहे, उन में पंहिंजो रेलवे जो सिस्टम हूंदो आहे, या उहे बि पब्लिक सर्विस कमीशन थ्रू थींदा आहिनि, बट नॉट सुपीरियर सर्विसिस। इन सभिनी डिपार्टमेंट में जेके ॿियूं जेके एडमिनिस्ट्रेटिव जॉब्स आहिनि, सभु सुपीरियर सर्विस, बट टेक्निकल जॉब जेके हिन जूं आहिनि, जेके फेडरल गवर्नमेंट सां वापसि में रेलवे जे इंजीनियर्स जी भर्ती जेका थींदी, पोइ थोरे सिग्नल्स में हुजनि, थोरे सिविल में हुजनि, थोरे मैकेनिकल में हुजनि, थोरे टेलीकम्युनिकेशन में हुजनि, इहे इंजीनियर्स जा जॉब जेके आहिनि से फेडरल पब्लिक सर्विस कमीशन भरींदी आहे, बट नॉट थ्रू CSS। सिमिलरली बिल्डिंग में, हाउसिंग में वग़ैरह जेके, त इहे जेके मेजर जेके ग्रुप आहिनि, इहे जेके फीड था कनि, इन्हनि जा जेके आहिनि से सालाना इम्तिहान रेगुलरली हर साल थींदा आहिनि। इन में कुझु सब्जेक्ट कंपलसरी हूंदा आहिनि, बेसिकली इंग्लिश आहे, छाकाणि इन में इंग्लिश एसे बि आहे, इंग्लिश पिरसी बि आहे, इंग्लिश कंपोज़िशन बि आहे, ऐं इन खां पोइ जनरल नॉलेज आहे, पोइ इस्लामियात आहे। त इहे जेके आहिनि से 600 मार्कुनि जा कंपलसरी थींदा आहिनि। इन खां पोइ 600 मार्कुनि जा ॿिया सब्जेक्ट हूंदा आहिनि, जेके पेपर्स हूंदा आहिनि, जेके अबाउट 50 सब्जेक्ट्स, के 100 मार्कुनि जा आहिनि, के 200 मार्कुनि जा। मिसाल तौरु हिस्ट्री आहे,
इस्लामिक हिस्ट्री आहे 200 मार्कुनि जा 2 पेपर खणंदा, इंडियन हिस्ट्री आहे 200 मार्कुनि जा, ब्रिटिश हिस्ट्री आहे 200 मार्कुनि जा, अमेरिकन हिस्ट्री 100 मार्कुनि जी आहे। उहो तव्हांजी पंहिंजी कॉम्बिनेशन आहे। मिसाल तौर जेके लैंग्वेजिस आहिनि से 100 मार्कुनि जूं, सिंधी 100 मार्कुनि जा, त घणो करे असांजी कॉम्बिनेशन इहो आहे त सिंधी खणबी, उन सां गॾु अमेरिकन हिस्ट्री खणबी, त 200 मार्क पूरो थियो। इकोनॉमिक्स खणबी 200 मार्कूं थी वियूं, इस्लामिक हिस्ट्री खणबी 200 मार्कूं थी वियूं। हिस्ट्रीज़ तव्हां 2 खणी सघो था पिया, न त 3। जेके तव्हां हिस्ट्रीज़ खणंदव, मिसाल तरीक़े यूरोपियन हिस्ट्री तव्हां खई 200 जी, या इंडियन हिस्ट्री तव्हां 200 जी खई, त पोइ इस्लामिक हिस्ट्री तव्हां न खणी सघंदव। जे इस्लामिक हिस्ट्री तव्हां 200 जी खई, इंडियन हिस्ट्री 200 जी खई, त 400 तव्हांजी हिस्ट्री पूरी थी वई। देन 500 सिंधी खई। पोइ सिंधीअ सां गॾु तव्हांखे को 100 मार्कुनि जो को लॉ जो सब्जेक्ट, को इंटरनेशनल रिलेशन्स, अहिड़े क़िस्म जो सब्जेक्ट, छाकाणि जेके 100 मार्कुनि जा देर आर अबाउट 20-30 सब्जेक्ट 100 मार्कुनि जा आहिनि, के 200 मार्कुनि जा आहिनि। मैथमेटिक्स आहे 200 मार्क, साइंस वारनि लाइ काफ़ी एडवांटेजिस आहिनि, ज़ूलॉजी आहे, बॉटनी आहे, 200 मार्कुनि जा आहिनि। सो देयर इज़ लॉट ऑफ स्कोप। बट तव्हां जॾहिं ॻाल्हि ॾुखयाईअ जी कई, हिन में ॾुखयाई जी 2 शयूं, 2 शयूं ॾुखयाई जूं आहिनि त तव्हांजो, मां जेको सम्झां थो त तव्हांजो मास्टर्स जो रियल हिकिड़ो कैपेसिटी हुअणु घुरिजे। तव्हांखे मास्टर्स जीअं तव्हां मिस्टर MA इकोनॉमिक्स जेका तव्हां कयो था, त इकोनॉमिक्स तव्हां तॾहिं खणो जॾहिं तव्हांजी MA इकोनॉमिक्स थियलु हुजे। देन यू कैन अंडरस्टैंड त, छाकाणि उन में पोइ पाकिस्तान इकोनॉमिक्स बि अचे थी, थ्योरी बि अचे थी पई, उहो तॾहिं तव्हां सम्झी सघिजो जॾहिं तव्हांजी मास्टर थियणु हूंदी। हिस्ट्रीअ में तव्हांजो स्कोप तॾहिं खुले थो जॾहिं तव्हां हिस्ट्री मास्टर्स कयो था, हिकु खां वधीक किताब पढ़ो था, पोइ जेका तव्हां हिस्ट्री, तव्हां मुस्लिम हिस्ट्री जी मास्टर्स आहे, त यू विल बी एडवांटेजिस। पॉलिटिकल साइंस में तव्हांजी मास्टर्स आहे। बाक़ी हिकिड़ो माण्हू जेको चए थो त मां बसि ईअं खणी थो छॾियां, पोइ उन लाइ ॾुखयाई थी थिए। त हिकिड़ो सबबु इहो आहे त तव्हांखे क्वालिटी तव्हांजी थोरे ऑप्शनल में क्वालिटी। ॿियो तव्हांजो जेको मेजर जेको इशू आहे, जंहिंमें 90% हिट था थियनि माण्हू, एंड आई एम वन ऑफ द पीपल हिट, दैट इज़ इंग्लिश। इंग्लिश में असांखे ॾुखयाई थी थिए। जेके बि असांजा छोकिरा वेहनि था, जेके इंग्लिश मीडियम मां पढ़ी अचनि था, ऐं जेके इवन जेके MA इंग्लिश कंदा, त बि हुनखे मुंहिंजे ख़्याल में एक्सप्लेनेशन में प्रॉब्लम थिए थो। जो घणे में कंप्लेंट इहा थी थिए त असां इंग्लिश में स्कोर न करे सघियासीं। त इंग्लिश जेका आहे सा, जंहिंजी तव्हांजी पहिरीं इंग्लिश हुअणु घुरिजे, मास्टर जी प्रॉपर क्वालिफिकेशन हुअणु घुरिजे, होमवर्क थियलु हुजे, देन यू कैन अटैम्प्ट। पर ॿी जेका अञा इन खां वधीक ॻाल्हि आहे, सा आहे ट्रांसपेरेंसी। छाकाणि जो असां वटि जिते किथे यूनिवर्सिटी इम्तिहाननि में कॉपी कल्चर जी न, कॉपी कल्चर आहे, सिफारिश जा मार्कूं वठजनि थियूं, एग्ज़ामिनर जी कढ भॼ थो, हिन इम्तिहान में थींदो हूंदो, आई कांट से, पर असां कोन ॿुधो आहे या ॾिठो आहे त भई का कॉपी कराई वई हुजे या कंहिं सरकार जो जेको सेंटर जो कंट्रोल जेको हूंदो आहे, सो फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जे पंहिंजे हथ में हूंदो आहे। सही, दे डोंट डिप्लॉय पीपल फ्रॉम इधर उधर, पाण कंट्रोल कंदी आहे। फेडरल पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजो स्टाफ हूंदो आहे, उहो कंट्रोल कंदो आहे। ऐं उन में जेकॾहिं को छोकिरो कॉपी करे थो, छोकिरे खे सज़ा आई साई, जेको इन्वेजिलेटर आहे, ही विल बी हिट। सही, त हीअ जेको आहे त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे इन इम्तिहान खे सख़्तु खां सख़्तु कनि थियूं। अवसर छोकिरनि जेको ज़हननि में डपु वेठल आहे CSS इम्तिहाननि जे हवाले सां, उहो केतिरे हद ताईं तव्हां जाइज़ सम्झो था? जेकॾहिं कोई छोकिरो पंहिंजे सब्जेक्ट में माहिर आहे, पढ़े थो, कॉपी कल्चर उहा जी पैदावार कोन्हे, त उहो जेकॾहिं हिन इम्तिहान में वेहे थो त उन लाइ क्वालिफाई त कनि था न छोकिरा। डपु खणी सभिनी खे हुजे, पर क्वालिफाई त ईअं त थोरी त क्वालिफाई नथा कनि, सिंध में क्वालिफाई कनि। सॼे पाकिस्तान में छोकिरा वेहनि था, ऐं सॼे पाकिस्तान में ड्रॉप आउट, मतिलबु इहो डपु जेको आहे सो सॼे पाकिस्तान खे हुअणु घुरिजे, ऐं सॼे पाकिस्तान खे डपु थिए थो। रीज़न इहो आहे जो जेके बि छोकिरा हज़ारनि में छोकिरा वेहनि था, ऐं उतां पोइ 8 या 10 या 12% पास था थियनि पिया, उन में बि जॉब्स घटि थी मिले। त डपु त आहे, डपु इन करे आहे, इट इज़ ऑल लक बि तव्हां चई सघो था, महिनत पंहिंजे जाइ ते आहे। पर सुवाल आहे त अवां को बि सब्जेक्ट 100% तयारु कोन करे सघंदा। 75-80% तव्हांखे चॉइस जा क्वेश्चन जेकॾहिं अची वञनि था, हर कंहिं माण्हू जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़े, मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं मुस्लिम हिस्ट्रीअ में जेकॾहिं तव्हां ग़ज़नवी खे पढ़ो था, ग़ज़नत सुवालु अची वियो त यू विल बी लकी। जेकॾहिं ग़ज़नवी ते सुवाल ई कोन थो अचे त तव्हांजो चैप्टर ई छुटो। बिल्कुलु, होरीअ ते सुवालु अची वेंदो, उन तव्हांखे कैरेक्टर ॾिसणा पवंदा। मुग़लनि में तव्हां 2-3 कैरेक्टर माण्हू पढ़ंदो आहे, बाबर खे पढ़ंदो आहे, छाकाणि इहो आहे पायोनियर, अकबर बादशाह उन वॾे वॾी हुकूमत हुई, औरंगज़ेब फाल थियो। त हाणे औरंगज़ेब जो हुकूमत उनखे जॾहिं तव्हां कंपेयर करणु अचो था, त जेके हिस्टोरियन हिकिड़ा हिस्टोरियन लिखनि था त मुग़ल जे डेंसिटी जो तबाही जो सबबु औरंगज़ेब हुयो।
हिकिड़ा चवंदो त औरंगज़ेब तमामु वॾो आलिम हो, नेक हुयो, टोपियूं सिबी कंदो हुयो ऐं बहितरीनु हाकिम हुयो इस्लाम जे कई। हाणे ॿ टोटली कंट्रावर्शियल शयूं आहिनि। उन खे एनालिसिस करण लाइ तव्हांखे एतिरो नॉलेज हुअणु घुरिजे, तव्हांखे हिस्ट्रीअ जा सभु पहलू हुअणु घुरिजनि, तव्हां एतिरा किताब पढ़िया हुजनि। बाक़ी अदरवाइज़ त पोइ तव्हां चवंदो औरंगज़ेब ज़बरदस्त बादशाह हुयो, टोपी पढ़ी गुज़र कंदो हो, ऐं दखन बि फतेह कई, फलाणे बि फतेह कई, फलाणे बि फतेह कई, ऐं तंहिंखां पोइ जेको आहे सो पीउ खे बि माराई, भाउरनि खे बि। इहे कैरेक्टर्स आहिनि। त इहे तंहिंजे करे जेसि ताईं की तव्हां डेप्थ में न वेंदव हिकु हिकु सब्जेक्ट जे, हिकु हिकु माण्हूअ जे, हिकु हिकु कैरेक्टर में, तेसि ताईं तव्हां जस्टिफाई न करे सघंदो। पंहिंजे तरफ़ो तव्हां चईंदो साईं औरंगज़ेब त सुवाल हुयो, वाह वाह मां करे मां 3 पेज लिखी आयुसि। डेट नॉट वर्क। सुवालात जेको तव्हां लिखो था उहो एग्ज़ामिनर जे ज़हन में छा आहे, जेको सुवाल जेको एग्ज़ामिनर करे थो उहो पंहिंजे एंगल खां करे थो। उन एंगल खे तव्हांखे सम्झणो पवंदो त एग्ज़ामिनर जो मतिलबु छा आहे, हो को औरंगज़ेब खे कीअं ॾिसणु घुरे थो, त पोइ तव्हांखे औरंगज़ेब जा अहिड़े नमूने बुनियादी ॻाल्हि आहे तव्हां सवाल खे सम्झो, पोइ उन मुताबिक़ जवाबु। सवाल खे सम्झो ऐं उन मुताबिक़ कयो। जस्ट यू सी औरंगज़ेब में स्टार्ट राइटिंग इट, ईअं कोन थींदो। चलो सर, टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सर, पाण गुज़िरियल प्रोग्राम जेको कोटा सिस्टम ते कयो उन में पाण चयो त ईंदड़ प्रोग्राम असां CSS ते कंदासूं, त उन खां पोइ कुझु जेके शागिर्द आहिनि सिंध मां उन्हनि जा के ईमेल्स बि आया आहिनि, फ़ोन बि आया आहिनि। हिकिड़ो शागिर्द आहे इरफान अहमद पंवर, गंबट ज़िले खैरपुर जो, उन हिकिड़ी तफ़सीली ईमेल मोकिली आहे जंहिंमें उनजो इहो चवणु आहे त 2009, 2010, 2011 टे भेरा इम्तिहान में वेठसि। चवणु उनजो इहो आहे त उनमें 2 शयूं आहिनि इम्तिहान में। हिकिड़ो इहो त तव्हां 600 घटि में घटि 600 मार्कूं खणो, ॿियो इहो आहे त कंपलसरी सब्जेक्ट को जेको आहे उनमें तव्हां फेल न हुजो। सो हुनजो इहो आहे त 2009, 2010, 2011 में आऊं 600 खां वधीक मार्कूं खयूं, पर इंग्लिश कंपोज़िशन में छो त फेल थी वियसि। मां न अर्ज़ु कयां, मां ॻाल्हि सकी ॻाल्हि इहा आहे त जेकी लिखियलु आहे उन में उहो जस्टिफाई कोन थी करण जी ॻाल्हि, भले हिकिड़ी मार्क हुजे। सही। फेल इज़ अ फेल, 600 इज़ अ 600। आई डोंट नो त हाणे 600 एग्ज़ैक्ट रखियो अथऊं। असांजे ज़माने में छा हूंदो, एग्रीगेट ते हिकिड़ो फिक्स कंदी कमीशन, त 48% माना 600 खां घटि वारा क्वालिफाई करे सघनि था पिया, 48 या कॾहिं 52 बि कंदा। हाणे जेकॾहिं 50 ते फ्रीज़ करे छॾियो आहे, मे बी राइट, पर इहो 55 बि थी सघे थो जेकॾहिं कमीशन ॾिसे थी पई त जेका मिसाल हुनजी कैपेसिटी चवंदा बाबा असां 800 माण्हू इंटरव्यू करे सघंदासीं। 800 माण्हू जिते 800 ते अची बीहंदी उते तव्हां कट ऑफ हणी छॾियो। सही। विदाउट रियलाइज़ त हेठि छा थो थिए पियो, या 600 ते जेको बि कट ऑफ लाइन उहो कमीशन जी पंहिंजी प्रोरोग आहे, त हिकिड़ी कट ऑफ हणंदा उहो थींदो एग्रीगेट। उन एग्रीगेट खां 1 मार्क हेठि 1 मार्क मथे तव्हां छुटो, भले तव्हांजो केतिरी बि हुजे स्कोर। सही। ॿियो जेका ॻाल्हि आहे त अव्हांखे हर सब्जेक्ट में पास थियणो आहे। कंपलसरी हर सब्जेक्ट थोरे ऑप्शनल में सभिनी में पास तव्हांखे सभिनी में थियणो आहे। ऐं उन में जेकर तव्हां पास नथा थियो त पोइ सवाल पैदा कोन थो, भले तव्हांजी मार्कूं मथे हुजनि। छाकाणि जो मां पंहिंजो मिसाल ॾियणु मुनासिब त न आहे, पर असांजे ज़माने में एग्रीगेट जो 48% थियो। सही। ऐं मुंहिंजूं जेके हुयूं 50 खां मथे हुयूं ओवरऑल मार्क, पर हिकिड़े सब्जेक्ट में मां फेल थियुसि। सही। फेल थियुसि त को प्रिसी हुई, ब्रिटेन रसल जेको चइबो हुयो को राइटअप हुयो उनखे प्रिसाइज़ करिणो आहे। हाणे असां ब्रिटेन रसल पढ़ियो कोन हो, ऑब्वियसली जेका ब्रिटेन रसल मुंहिंजो पढ़ियलु हुजे ऐं मां जेतिरी नॉलेज, जीअं मूं तव्हांखे चयो त वधीक जेतिरो पढ़ंदो ओतिरो फ़ाइदो आहे, ऐं शायदि उनखे सम्झी वञा पहिरां खे, मां न सम्झी सघियुसि, मे बी आई फेल त फेल। उन में नो रिग्रेट्स। हिकिड़ो हुयो असां सां गॾु साईं बुबला शाह, असांजे बैचमेट गॾु वेठा हुआसीं, साईं पास करे वियो CSS, सिकंदर जमाली हुयो सिंध मां, असां इहे सभु छोकिरा निकिरी विया माशाअल्लाह। त इहो जेको आहे सो इहो इट इज़ वेरी कॉमन। हिकिड़ो इहो, ऐं ॿियो जेको डोमिसाइल जेको माण्हुनि खे ग़लतफ़हमी थी थिए, त हिकिड़ो मरसाल तौरु हिकिड़ो मुंहिंजो फ़ोन आयो, हिकिड़ो छोकिरो चए पियो साईं मां क्वालिफाई कयो आहे सभिनी में फाइनली, ऐं सीटूं बची पयूं आहिनि, मूंखे सीट कोन था ॾियनि। सीटियूं बची पयूं आहिनि, सिंध अर्बन जूं सीटूं बची पयूं आहिनि ऐं मूंखे सीट कोन था ॾियनि पिया। बाबा छो था ॾियनि सीट? चए मां जो डोमिसाइल डिप्टी कमिश्नर चए थो मुंहिंजो रूरल अर्बन डोमिसाइल आहे। मुंहिंजो भाई तूं आहे किथां जो आहे? पोइ आस्ते ॿुधाए त मां रोड़ीअ जो आहियां। मुंहिंजो भाई रोड़ी त रोड़ी आहे, छाकाणि जो असांजी जेका रोड़ी इन सेंसस डिविजन इज़ अर्बन, छाकाणि असां वटि मुख़्तलिफ़ डेफिनेशन आहे। मिसाल तौरु जॾहिं इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में दाख़िला थींदो उनजो अर्बन रूरल जो पंहिंजो डेफिनेशन आहे। जॾहिं तव्हांजो सेंसस जो अचे थो त अर्बन रूरल जो पंहिंजो डेफिनेशन आहे। जॾहिं तव्हां जॉब्स ते अचो था पिया, सिंध अर्बन ऐं सिंध रूरल जो पंहिंजो डेफिनेशन आहे। सिंध अर्बन क्लियर लिखियलु आहे नोटिफिकेशन में त म्यूनिसिपल एरियाज़ ऑफ कराची,
हैदराबाद एंड सखर एंड सखर। इन खां अलावा जेके म्यूनिसिपल एरिया को ॿाहिरां मिसाल तौर असांजे सखर जेको सखर आहे उन में हिकिड़ो असांजो हिकिड़ो कुरेशन जो ॻोठु हूंदो, उहो कंहिं ज़माने में रूरल काउंट थींदो। पोइ जॾहिं हुते म्यूनिसिपल सर्विसिस वयूं ऐं म्यूनिसिपल हुनखे टेक ओवर कयो, अर्बन थी पियो। हाणे उहे छोकिरा चवनि था साईं असां रूरल चऊं, असांखे रूरल सां काउंट कयो, चइबो रूरल त कोन्हे, तव्हां नाउ यू आर अर्बन। सही जॻह तव्हां जे म्यूनिसिपल जो हिसो थी वियो, डिक्लेयर तव्हांजो जेका तव्हांजी यूसी जेका आहे डिक्लेयर थी वई म्यूनिसिपलिटी आहे, तव्हांजो नुमाइंदो जेको आहे सो सखर जे म्यूनिसिपलिटीअ में वेंदो, त यू कांट क्लेम त तव्हां जेको असां रूरल जो डोमिसाइल अवेल कंदो। नंबर सर जेकॾहिं हैदराबाद सम्झणु चाहियूं, हैदराबाद में कासिमाबाद लतीफ़ाबाद उहे हैदराबाद शहर जो हिसो हूंदा? उहो तव्हां ॾिसणी पवंदी नोटिफिकेशन कहिड़ी आहे, छाकाणि जंहिं ज़माने में इहा हैदराबाद जो डिफाइन थियो तंहिं ज़माने में कासिमाबाद कोन्हे, लतीफ़ाबाद हुई। लतीफ़ाबाद वॉज पार्ट ऑफ द हैदराबाद म्यूनिसिपल। पर हाणे जेकॾहिं हैदराबाद मेट्रोपॉलिटन या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे ऐं कासिमाबाद जो हिसो आहे, त डेफिनेटली कासिमाबाद विल बी अर्बन ऐं शुड बी अर्बन। इहो क्लियरिफिकेशन जेके ज़रूरत आहे सो कराए सघे थो, पर जंहिं ज़माने में इहा नोटिफिकेशन थी त कासिमाबाद कोन्हे, कराची जा 5 ज़िला कराची जो मलीर आउट आहे, मलीर उन ज़माने कोन्हे, मलीर जिते डिस्ट्रिक्ट काउंसिल कमु करे थी उहो डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे। उहो जिते बि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सर्विसिस तव्हांजूं आहिनि, जेकर उहे लिमिट एक्सटेंड थियनि थियूं त तव्हांजो डोमिसाइल उन हिसाब सां ठहंदो। अच्छा सर, तव्हां ॻाल्हि कई वरी पंहिंजो हवालो बि ॾिनो जॾहिं मूं इरफान पवर वारी ॻाल्हि कई त तव्हां हिकिड़े पेपर में रहिजी वियो, तंहिं करे पास न करे सघियो। साईं मोबला शाह वारा ॿिया उन बैच में पास करे विया। त CSS जे हवाले सां जेकॾहिं ॼाणणु चाहियूं, सिंधी ऑफिसर शुरूआति किथां थी थिए? न हाणे CSS जे लिहाज़ को सिंधी ऑफिसर शुरूआति आहे ICS में असांजा रुगो 2 माण्हू हुआ। हिकिड़ो AGN काज़ी साहिबु हुयो जेको 1943 में, ही बेसिकली ही वॉज अकाउंट मैन, पर जॾहिं पाकिस्तान थियो त पोइ हे पूल में हलियो आयो ऐं ही बिकम जीअं सिविल सर्विसिस थी वियो, मतिलबु ICS अकाउंट थी वियो। दैट इज़ काज़ी साहिबु हुयो। ऐं इन खां पोइ उहो दैट वॉज़ 1943। सही। ऐं इन खां पोइ जेको ॿियो जेको अचे थो सो थो अचे पियो असांजो मुज़फ़र साहिबु, मुज़फ़र सूमरो जंहिंखे ज़फ़री चवंदा, उहो जेको शिकारपुर जो माण्हू हो, उहो जेको इंडक्ट थियो, उहो बि इंडक्ट थियो इंडक्टेड 1947 में। सही। इहे 2 माण्हू असांखे पहिरीं पार्टीशन नज़र अचनि था पिया। पार्टीशन खां पोइ जेको फस्ट माण्हू जेको नज़र अचे थो CSP में सो रफ़ीक आख़ुन साहिबु आहे, पहिरियों माण्हू। रफ़ीक आख़ुन जेको आहे 57 में इंडक्ट थियो इनकम टैक्स में, उन में बि ही वॉज फस्ट। ऐं 58 में ही रिपीट थी करे 58 में जेको आहे सो CSP में आयो। सही। त रफ़ीक आख़ुन हिकिड़ो पाकिस्तान ठहण खां पोइ 10 सालनि ताईं सुपीरियर CSP में त कोई सुपीरियर सर्विस में 10 सालनि ताईं रिकॉर्ड में रुगो हिकिड़ो माण्हू आहे, दैट इज़ मरहूम बशीर सिद्दीकी। 51-52 पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान। अच्छा। त 10 सालनि में आयो। पोइ इन खां पोइ ट्रेंड शुरू थियो, छाकाणि जॾहिं 57 में ॾिसूं था असां रफ़ीक आख़ुन साहिबु आयो आहे त पोइ 58 में करीम लोधी थो अचे, 59 में आगा रफ़ीक थो अचे, AK लोधी। त इन सां गॾु ॿियनि सर्विसिस में बि इंडक्शन शुरू थी थिए। शुरू इन करे थी थिए त जेको 58 जो जेको सुपीरियर सर्विसिस हो, उन इनकम टैक्स में असांजा 2-3 माण्हू अची विया, मज़हर सिद्दीकी साहिबु ऐं सिराज मेमन साहिबु। मज़हर सिद्दीकी साहिबु जेको हाणे वाइस चांसलर, हा, ऐं सिराज मेमन साहिबु जेको हिलाल पाक सां एडिटर हाणे जेको गुज़ारे वियो। इहे 58 में अचनि था पिया इनकम टैक्स ग्रुप में। तंहिंखां पोइ वरी थोड़ा माण्हू, हिकु 2 माण्हू ईंदा रहिया। मिसाल तौर बदरुद्दीन ज़ाहिदी मरहूम जेको असांजो एडिशनल चीफ सेक्रेटरी हुते रहियो, उहो मिलिट्री अकाउंट सर्विसिस में आयो अर्ली 60 मतिलबु आहे त 59-60 में। ही वॉज फर्स्ट सिंधी इन मिलिट्री अकाउंट सर्विसिस। ऑडिटर अकाउंट सर्विसिस में जेको पहिरियों सिंधी असांखे नसियो साईं निसार अली शाह मरहूम, दैट इज़ अगेन इन सम टाइम इन 62। इन खां पोइ रेलवे सर्विसिस में जेको रेलवे में इंजीनियरिंग सर्विसिस में सिंधी हुआ, आख़ुन साहिबु हुयो जेको रेलवे जो चेयरमैन ते रिटायर थियो। पर जेका ट्रांसपोर्टेशन सर्विस थ्रू CSS थींदी आहे, उन में पहिरियों जेको आहे मुंहिंजो कज़न ऐं ब्रदर ज़फ़रुल्लाह कुरैशी हुयो, दैट इज़ अगेन 62-63। त हिन नमूने इहे मुख़्तलिफ़ ग्रुप्स में मुख़्तलिफ़ स्टेजिस ते ईंदा रहिया आहिनि ऐं पोइ काफ़ी आहिस्ते आहिस्ते इनकरेजिंग थींदी वई ऐं पोइ कुझु इंडक्शन थींदी, कुझु डायरेक्टर ईंदा। मिसाल तौर जेका आर्मी में इंडक्शन थींदी, उन में पहिरियों जेको सिंधी इंडक्ट थियो सो ईसाणी साहिबु, जेके तव्हां कैप्टन ईसाणी चवंदा आहियूं। ही वॉज इंडक्टेड इन द सुपीरियर सर्विस थ्रू आर्मी।
ऐं आर्मी में अञा ताईं बचे जेको महोत्सव आयो आहे कमर मेजर कमर इहो पाण आर्मी में इंडक्ट थी आयो पोइ हाणे जेको जेको आहे पंहिंजो थियो आहे पंहिंजो तव्हांजो नैब वारो जेको चेयरमैन आहे ही इज़ आर्मी इंडक्टी हीअ सिंध में रही चुको आहे सेक्रेटरी त इहे जेके बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि त जेका असुलु जेका इशू हुयो इहो जेको मूं लास्ट टाइम चयो हो त सिंधी माण्हू जी इंक्लिनेशन इन तरफ़ हुई कोन इवन असांजो मतिलबु ठीकु ठाकु पढ़ियल कर मिसाल मुंहिंजो मामो 1948 में LLB कई वञी CSS में वेहे आहे बॉम्बे में बॉम्बे जो पढ़ियल हुयो CSS में वेहण बदो न वकालत खे प्रिफर कयो ऐं वकालत में पोइ ठीकु आहे जो हले थो रहियो वकालत हलंदो रहियो मुंहिंजो ख़ुदि ब्रदर हो डॉक्टर थियो 57 में मैट्रिक कई 47 48 में मैट्रिक कई जेकॾहिं 52 में BA करे CSS में वेहे आहे त अलाए किथे वञे वी प्रिफर टू गो टू MBBS 55 में MBBS कई त ॿिया जेके माण्हू हूंदा हुआसीं इंजीनियरिंग में वेंदा जेके पढ़ंदा आर्ट्स वकालत में वेंदा त इहो रुझान ई कोन हुयो समहाउ अदर रफ़ीका ख़ुन जो रुझान इन करे थियो हूंदो जो हुन वालिद जेको आहे जज जो दिल्ली में कंहिं ज़माने में दिल्ली में जज जो त हे माण्हू वधीक ओपन माइंडेड आहे हुन ॾिठो हूंदो त भई दुनिया इहा बि आहे त अहिड़े नमूने जेके माण्हू ॾिसी आहे दुनिया में जिन ॾिठी त ॿिया माण्हू न त लोकल मिसाल त इनकम टैक्स में असांजा ॿिया बि ऑफिसर पर छा थियो त उन ज़माने में इंस्पेक्टर जो थींदो हो इंस्पेक्टर रिक्रूट थींदा पोइ AITO थींदा असिस्टेंट इनकम टैक्स ऑफिसर पोइ उहे कमिश्नर लेवल ताईं वेंदा हुआ अहमद हुसैन साहब या गुलपीर बख्श साहब ये 60s में कमिश्नर जे लेवल ताईं विया इनकम टैक्स कमिश्नर थिया पर नॉट थ्रू सुपीरियर सर्विसिस उहो थ्रू ईअं ईंदा जीअं पुलिस में माण्हू ईंदा आहिनि सब इंस्पेक्टर को थी करे त इहो सुपीरियर सर्विस जेका ट्रेंड जेका आई सा असां वटि 50s को पोइ शुरू थी लेट 50s में पोइ 60s 70s हाणे माशाल्लाह ठीकु ठाकु छोकिरा अचनि पिया एतिरा न जेतिरा अचणु घुरिजनि पर त बि ड्राई न आहे मतिलबु उहा ड्राई कोन्हे पोइ उन लॉसिस असांखे इहो थियो त असांजा माण्हू सेक्रेटरी लेवल ते वञी पहुता पहिरियों दफ़ो 70s जे सर पर इन ई हवाले सां ॻाल्हायूं CSS जो जेके फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जो रिपोर्ट्स अचनि थियूं उन्हनि में जेके मुख़्तलिफ़ इन्वेजिलेटर्स आहिनि उनजा जेके रिमार्क्स आहिनि उन हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदुसि उनजो चवणु आहे त छोकिरनि में डेप्थ कोन्हे उन सब्जेक्ट जे हवाले सां ख़ासि करे सिंधी जे हवाले सां मुख़्तलिफ़ न उहो सभिनी में उनजा पंहिंजा पंहिंजा व्यूज़ अचनि था पिया पर ॾिसो न तव्हांखे CSS जो तव्हां सवेर ॻाल्हि पे कई त थिए छा थो ग्राउंड ते इहो थो थिए मिसाल तौर 2011 में 13,000 एप्लीकेशन पंहिंजो 13,000 एप्लीकेशन आहियूं हा 13,171 9,000 छोकिरा अपियर थिया माना अप्लाई करण खां पोइ 4,000 उते ड्रॉप आउट थी विया दे नेवर थॉट टू अपियर 9,000 जेके आहिनि से अपियर थिया मां 11 जी फिगर पहिरियों ॿुधायो पोइ तव्हांखे 12 जी ॿुधाईंदुसि उन मां जेके रिटन में थिया 883 क्वालिफाई थिया 9,000 मां सिर्फ़ु 883 माना लेस देन 10% ठीकु उन मां जेके कैंडिडेट क्वालिफाई आफ्टर वाइवा खां पोइ कुझु ड्रॉप आउट थिया मतिलबु जेके रिटन में वाइवा में सफ़ा परफॉर्म न करे सघिया हूंदा रुगो 100 ड्रॉप आउट थिया 786 कामयाब थिया फाइनल जी रिटन में बि वाइवा में बि बिल्कुलु पर उन में जॉब जेको आहे छाकाणि जो 240 खे मिलियो अच्छा इहे जेके 500 बचा इहे इन्हनि जो मुस्तक़बिल छा थियो बसि इहे ॿिए साल वरी लेट देम अटेम्प्ट नेक्स्ट टाइम वरी इम्तिहान में वेहणो पवंदो बिल्कुलु वेहणो पवंदो जेके एग्जीक्यूटिव निकिरी वञनि त छुटा यानी कि उन्हनि इम्तिहान बि पास कयो एग्रीगेट बि पास कयूं वाइवा बि पास कयूं पर पोज़ीशन न आहिनि अवेलेबल त वरी इम्तिहान में वेंदो वरी इम्तिहान में ईअं कोन्हे त उहो इम्तिहान पास कयो ईंदड़ साल न ईंदड़ साल न थींदो उहो जेके सीटूं रहिजी वेंदियूं त कैरी ओवर थींदियूं सही हाणे अचो त सिचुएशन जेका रही 12 में थी न वधीक ख़राबु हुई सही 14,000 एप्लीकेशन रिसीव थियूं 14,335 10,000 अपियर था थियनि पिया 799 पास थिया 10,000 मां 799 हा 10,799 ऐं 799 मां 238 खे जॉब्स मिलिया त इहो ॾिसो न इहा जेका इहो थिए थो ऐं 238 जॉब बि इन करे मिलिया जो कैरी ओवर सीट्स थियनि थियूं पयूं अवां चओ था न त न जॉब नथा मिलनि जॉब छा थो थिए जो बावजूदि त छोकिरा पास आहिनि अवेलेबल पर छाकाणि जो कोटा सिस्टम आहे ऐं कोटा बि वरी फर्दर बाफरकेटेड कोटा आहे सही हाणे हिकिड़ो मिसाल तौरु हिकिड़े ते मेरिट कोटा 7.5% मेरिट कोटा थी हली वियो पंजाब जी 50%, सिंध जी 19% NW जी 12% फटा फलाणा उहो कोटा थी वई अलॻि त 100 उहो कोटा थी वई हेॾो कैंडिडेट्स हेॾो कोटा ठीकु
पहिरियां जेके टॉप नॉचर्स आहे इरिस्पेक्ट ऑफ डोमिसाइल उहे पंहिंजे पंहिंजे मेरिट ते उहे मेरिट वारी सीटुनि ते हलिया वेंदा। सही जेके मेरिट जी सीटूं डिक्लेयर थींदियूं हर ग्रुप में उहे मेरिट ते हलिया वेंदा, पोइ जेके बाक़ी 50 पंहिंजे ग्रुप से वेंदा। इन खां पोइ बि छा थो थिए त मिसाल जो त मां तव्हांखे ॿुधायां त 210 जी CSS में 66 सीट जो कैरी ओवर हुयो, माना 66 छोकिरा मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में अवेलेबल को, हालांकि टोटल में 250 छोकिरा अवेलेबल हुआ, 400 छोकिरा अवेलेबल हुआ जेके पास थियल आहे, सही पर छाकाणि जो उन्हनि एरियाज़ जा उन्हनि में पास कोन आहे। मिसाल तौर पंजाब जूं 3 सीट रहिजी वियूं मिनारिटीज़ जूं, अच्छा मिनारिटीज़ में छोकिरा कोन आहे, पंजाब जा छोकिरा खोड़ आहे, मिनारिटी में कोन आया। सिंध जूं जेके 47 सीटूं रहिजी वियूं, 40 अर्बन जूं 40 रूरल जूं, सही माना छोकिरा ई कोन आहे। अहिड़े नमूने बल्तिस्तान गिलगित बल्तिस्तान जूं वुमेन जूं 2 सीटूं रहिजी वियूं, उते अपियर कोन थिया। बलूचिस्तान में वुमेन जूं 4 सीटूं रहिजी वियूं, कुल 66 सीटूं रहिजी वियूं। चलो सर टाइम ते अॻु ब्रेक जो त इहो इहा जेका एग्ज़ाम जी इहा बि जेकी कार्नर्स तव्हांखे ॾिसणी पवंदियूं त इट्स ऑल नॉट ईज़ी, इहा ई इन में एंगल्स थियनि थियूं पयूं। सही चलो सर इन ते वरी पाण कंटिन्यू रखंदासीं जेके कैरी ओवर जी तव्हां ॻाल्हि कयो पिया त 2010 2011 2012 में सूरत हाल कहिड़ी रही। टाइम ते ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में बेहर भलीकार सही कैरी ओवर सीट्स जे हवाले सां ख़ासि करे अरिड़हीं आईं तरमीम जेको पाण कोटा सिस्टम वारी ॻाल्हि कई त उहो मुख़्तलिफ़ डिवीज़न में उते असांजी कोटा रहियल आहे। हीअ जेकॾहिं पाण CSS में ॾिसूं त उते बि हर साल असांजी तमामु घणा रहिजी था आहिनि। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जेके 66 कैरी ओवर 2010 जो जी इन में 37 पंहिंजो 57 सीट सिंध जूं, ऐं जेको बि जॾहिं असां 2011 में अचूं था त 2011 में जॾहिं सभु अलोकेशन सीट थी वञनि थियूं पयूं त 45 सीटूं बची थियूं पवनि पयूं कैरी ओवर जूं, 45 ओवरऑल, ऐं 45 मां 35 सीटूं सिंध जूं, सही जंहिंमें मेरिट जूं बि आहिनि, वुमेन जूं बि आहिनि, मिनारिटीज़ जूं। पंजाब जी जेके सीटूं बचनि थियूं सिर्फ़ु मिनारिटीज़ जूं, पहिरें साल बि हाणे बि। सही बलूचिस्तान में बि जेके आहिनि से वुमेन ऐं मिनारिटीज़ जूं बचनि थियूं पयूं, AJK में बि PK में बि मिनारिटी जूं बचनि थियूं। असां वटि जेको आहे सो मेरिट ऐं मिनारिटीज़ ॿिन्ही जूं सभिनी सीटूं बची थियूं पवनि। सही हाणे पोइ छा थियो त इहे सीटूं जेके कैरी ओवर थियूं, कैरी ओवर थी करे जेको 200 जेको इम्तिहान हाणे जेको रिज़ल्ट निकितो 2012 जो जेको रिज़ल्ट निकितो तंहिंमें कैरी ओवर सीटूं मिलाए करे 247 वैकेंसीज़ डिक्लेयर थियूं, सही कैरी ओवर मिलाए 247, पर जेके जॉब्स जेके मिलिया आहिनि से 2018 के मिलिया आहिनि, 218 के वरी 31 सीटूं कैरी ओवर में हली वियूं। सही हाणे कैरी ओवर में मज़ेदार ॻाल्हि त कैरी ओवर में घणो करे सीट्स वरी मिनारिटीज़ जूं आहिनि। जे कैरी ओवर जो तव्हां ब्रेकआउट कंदव त 18 सीटूं मिनारिटीज़ जूं 31 में, ऐं 18 ऐं 20 सीटूं मिनारिटीज़ जूं, 5-6 सीटूं वुमेन जूं, सही ऐं कुझु ॿियनि ग्रुप जूं सीटूं। त हाणे सिंध में जेके तव्हांजो कैरी ओवर सीटूं जेके थियूं आहिनि उन में 2 पोस्ट सर्विस जूं रहिजी वियूं आहिनि, माना के छोकिरा पास थिया आहिनि जिन पोस्ट अप्लाई न कयो आहे पोस्ट लाइ, त उहे सिंध जूं 2 सीटूं जेके पोस्ट ग्रुप में हुयूं से 2 उहे रहिजी वियूं आहिनि, हिकु मिनारिटी जी रहिजी वई आहे, हिकु जेका असां रूरल जी मां ॻाल्हि पियो कयां त रूरल जूं 4 सीटूं कैरी ओवर थियूं आहिनि। हाणे सिर्फ़ु 4 सीटूं, सिर्फ़ु 4, छा कुल टोटल सीटूं 25 कैरी ओवर थियूं, सही 25-30, त हाणे अर्बन जूं 5 सीटूं कैरी ओवर थियूं, 5 मिनारिटीज़ जूं, 5 मिनारिटीज़, 5 मिनार, बलूचिस्तान जूं 4 मिनारिटीज़ 2 वुमेन, सही फाटा में मिनारिटीज़ जूं। त मिनारिटीज़ वारनि सीटियूं त रखी रहियूं, पर हालांकि पंजाब में लार्जर चंक ऑफ मिनारिटीज़, माना उते क्रिश्चियन मिनारिटी मिलियंस में आहे, बट दे आर नॉट इंटरेस्टेड। सिंध में मिनारिटीज़ सिंध में मिनारिटीज़ वॾो अंग आहे, सिंधी हिंदू नॉट इंटरेस्टेड। छाकाणि सिंधी हिंदू जेको आहे सो पंहिंजो MBBS करे कैनेडा हलियो वेंदो, हो छा लाइ CSS में भई धिका खाए, या हुनखे इहो इम्प्रेशन आहे त सिंधी हिंदू जेके वेठा आहिनि मिनारिटी जा हमेशह वरिता अथऊं, तव्हांखे यादि हूंदो वोट वग़ैरह जेके कमिश्नर वग़ैरह थिया इनकम टैक्स जा ॿिया बि आहिनि, पर पोइ कोन। त हाणे इहो जेको कोटा जी फर्दर बाइफिकेशन थी आहे, इट इज़ वेरी कॉम्प्लिकेटेड थिंग। त इन जे करे जेके मिसाल तौर मिनारिटीज़ वारा असेंबली में दाऊं कयूं कोटा ॾियो, भला हाणे छा थियो, घणे में घणियूं कैरी ओवर त मिनारिटियूं सीटियूं थी थियनि पयूं, वाज़ इट जस्टिफाए। सिमिलरली वुमेन जूं सीटियूं जेका चऊं वुमेन सीटियूं घुरियूं, हाणे वुमेन होॾो बि सीटियूं खणनि थियूं, पंहिंजूं बि खणनि थियूं, वुमेन जूं जेके जनरल सीटुनि ते जनरल बि अचनि थियूं, पंहिंजी कोटा अलॻि अथनि, जेके मेरिट में मथे आहिनि से जनरल ते अचनि थियूं, जेके रहिजी वयूं से पंहिंजी पंहिंजी कोटा ते अची वञनि थियूं। सर औरतुनि जी तव्हां ॻाल्हि करे पिया, हींअर अॼुकल्ह हिकिड़ो तमामु वॾो बहस हिकिड़ो हलंदड़ आहे
असांजो दोस्त आहे हिकिड़ो पुराणो डॉक्टर अज़ीज़ टालपुर, उन जी न्याणी आहे स्वाई टालपुर, उन PSP पुलिस ग्रुप में पास थी आहे। उन हवाले सां चयो बि वञे त उनखे टॉप कयो आहे ऐं सिंध मां पहिरियों इहो मिसाल आहे। न न उहो ॾिसो न, सुवाल इहो थो पैदा थिए त सिंध रूरल जूं कुल 34 वैकेंसीज़ हुयूं, हालांकि जेकॾहिं असुल कोटा मुताबिक़ कैरी ओवर मिलाए, जेकॾहिं ईअं न थियनि हा त जे 11% हिसाब सां 200 में 22 सीटियूं थियनि पई, पर छाकाणि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त कैरी ओवर हुयो त कैरी ओवर 11 सीटियुनि जो कैरी ओवर, त कैरी ओवर मिलाए सिंध जूं को 34 सीटियूं थियूं। सही। ऐं 34 सीटियुनि में जेके आहिनि पोइ उन्हनि में जेके आहिनि से कुझु सीटियूं रहिजी वयूं वैकेंट। मिसाल तौरु हाणे ऑडिट ग्रुप में जेको 2 सीटियूं वैकेंट रहिजी वयूं, न भरियूं, न भरिजी सघियूं वुमेन जूं। सही। उन में 2 सीटियूं 3 सीटियूं वुमेन जूं हुयूं, वुमेन जूं 9 सीटियूं, उते उहे सीटियूं रहिजी वयूं वैकेंट ऑडिट ग्रुप में, ॿियनि ग्रुप में बि। त जेका अहिड़े नमूने विया त हिन जो जेको आहे जेका छोकिरी सुहाई अज़ीज़ जेका आहे, छाकाणि जो पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान में जेके छोकिरा मेरिट ते विया आहिनि सिंधी छोकिरा, उन हिकिड़ी 7 नंबर मेरिट आहे, ॿिए जी 10 नंबर आहे। सही। जेके छोकिरा विया आहिनि, जेके छोकिरा विया आहिनि, पर वुमेन में छाकाणि जो हिकिड़ी सीट हुई, शी वॉज अवेलेबल वुमेन 192 ते। सही। इन जो मेरिट नंबर 192 हुयो ऐं इहा अवेलेबल हुई। छाकाणि जेकॾहिं इन को अॻु में का ॿी छोकिरी अवेलेबल हुजे हा, जंहिं पुलिस ऑप्ट कयो हुजे हा, 192 को स्ट्रांग पोज़ीशन में हुजे हा, त उहा निकिरी वञे हा। माना सिंध बाराड़ी में जेके छोकिरियूं उन में ई टॉप ते आहे। सिंध बाराड़ी में जेका जिन छोकिरियूं टॉप ते आहे, जिन वरी पुलिस ऑप्शन पुलिस जिन ऑप्ट कयो आहे। छाकाणि जेकॾहिं हिन जी बहितर जेकॾहिं पोज़ीशन ॾिया त छाकाणि जो सिंध बाराड़ीअ में मिसाल जे तौरु डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट में जेका छोकिरी वई आहे वैकेंसी में, उहा 29 नंबर पोज़ीशन आहे। अच्छा, उहा केरु आहे? उहा आहे बुशरा इकबाल राव। अच्छा, बाराड़ी मां? हा, सिंध रूरल मां। सही। उहा जेका आहे सा 29 नंबर मेरिट आहे। हाणे जेकॾहिं हिन छोकिरी जो 28 नंबर हुजे हा मेरिट ते, त DMG में हली वञे हा। सही। त इहा जेका अहिड़े नमूने डिस्ट्रीब्यूशन थिए थी पई, त पोइ ऐं मिनारिटी वारो जेको आहे सो पंहिंजो 401 ते आहे हिकिड़ो मिनारिटी जी हिकिड़ी वैकेंसी, उहो कस्टम्स में खणी वियो आहे। छाकाणि मिनारिटीअ में आहे, मिनारिटीअ में जेको सिंधी लास्ट जेको खॼो आहे आम मेरिट ते लैंड रेवेन्यू सर्विस में 112 पोज़ीशन आहे। 112? हा। ऐं मिनारिटी वारो 401 ते खॼी वियो आहे। सही। सिमिलरली कस्टम सर्विस में जेका पंहिंजो हिकिड़ी वैकेंसी जेका आहे सा पंहिंजो मिली 28 नंबर वारे खे मिली आहे, पर जेकॾहिं वुमन जेकॾहिं ॿिए का जेका मिनारिटी जा वैकेंसी हुजे हा, त पंहिंजो सिमिलरली तव्हां इंफॉर्मेशन ग्रुप में हिकिड़ी वैकेंसी आहे वुमेन जी 634 नंबर ते छोकिरी आहे, फरीना मुगल, असांजे फज़ल मुगल जी धीउ जेको असांजे हिते दोस्त आहे। सही। शी ऑप्टेड 634 शी गॉट द पोज़ीशन, छाकाणि जो वुमेन जी वैकेंसी सीट हुई। अहिड़े नमूने सुहाई जो बची वियो आहे त वुमेन जी सीट, इट्स अ गुड साइन। इन में छा थींदो हिकिड़ी तमामु वॾी इंकरेजमेंट थींदी। त इहे जेको बि सॼो सिस्टम थिए थो, हाणे सिंध अर्बन में बि जेके आहिनि से काफ़ी छोकिरा छोकिरियूं विया आहिनि, पर अगेन उते बि वैकेंसी रहिजी वई आहे, मिनारिटी जी वैकेंसी। इनलैंड सर्विस में मिनारिटी जी सीट रहियल आहे, उन में कोई कोन वञे हा। पंहिंजो हिकु वैकेंसी इंफॉर्मेशन ग्रुप में अञा रहिजी वई आहे वुमेन जी सिंध अर्बन में। अच्छा। जेकॾहिं का बि छोकिरी हुजे हा, छाकाणि इंफॉर्मेशन ग्रुप में मेल में बि जेको आहे सो 554 ते कासिम इब्राहिम आयो आहे, 554 पोज़ीशन ते, ही गॉट द जॉब। 55 पोज़ीशन मेरिट ते, अॼु वैकेंसी हुजे त खणी वञे हा। त उते वुमेन जूं 2 वैकेंसीज़ आहिनि, उहे वरी खणी वयूं आहिनि। मिसाल तौरु जेके हेठि वुमेन आहियूं, हाणे ऑफिस मैनेजमेंट ग्रुप में सिंध जो वुमेन ते जेके कोटा ते आहियूं अर्बन ते, हिकिड़ी 629 आहे, माना सुहाई को 400 नंबर पुठिते। सही। ऐं तैयबा सैयद बि 641 आहे, परवीन मुबारक। इहा जेका ॻाल्हि थिए थी पई त किथे किथे कोटा जो फ़ाइदो त थिए थो न। बिल्कुलु। ॾिसो न, तव्हांजे 600 वारे माण्हू खे पोज़ीशन मिली वई, पंजाब जो 250 खां पोइ ख़तमु थी वई। चलो सर, प्रोग्राम जो टाइम। त इहा जेका ॻाल्हि आहे त इन में डिॼण जी का ॻाल्हि कोन्हे, ॾुखियाई कोई ॾुखियो इम्तिहान कोन्हे, इम्तिहान थींदो आहे, थोरो कड़ो बि हुजे। मतिलबु ॻाल्हि आहे त गाइडेंस ऐं प्रॉपर हुजे, ऐं जेकॾहिं हुनखे थी सघे त पब्लिक सर्विस कमीशन जी रिपोर्टूं पढ़नि, छाकाणि पब्लिक सर्विस रिपोर्ट मिली वेंदियूं आहिनि, ऐं उन में जेको आहे सो उते बाक़ाइदे जेके एग्ज़ामिनर्स जेके आहिनि से बाक़ाइदे, जीअं तव्हांखे ॻाल्हि कई न, त हर हिकु सब्जेक्ट ते हुनजा कमेंट्स हूंदा आहिनि। सही। ऑप्शनल सब्जेक्ट ते, कंपलसरी सब्जेक्ट ते। हाणे जीअं चए त मिसाल तौरु तव्हांखे पढ़ी ॿुधायां मां, त एसे में
9062 कैंडिडेट्स में 24% क्वालिफाई कयूं। सही 81 can attain mark above 60%. Majority of the candidate produce faulty and crammed knowledge. सही माना faulty and crammed knowledge माने जेको cram क्यों सो लिखी सघिया बाक़ी न लिखी सघिया। General knowledge में लिखे तो majority of candidate could not produce answers in good writing skill. Man again question comes of English. Most of the candidate did not display current knowledge international. About 3% candidate attained marks above 80%. रुगो 3% 80% वधीक मार्क खणी सघिया। त अहिड़े नमूने जेके ॿिया ऑप्शन सब्जेक्ट असां घणा माण्हू खणनि था उन में बि जेका शिकायत इहा आहे त डेप्थ कोन्हे, नॉलेज जी डेप्थ कोन्हे ऐं जेको सतही नॉलेज आहे ऐं छोकिरा जेके आहिनि से गाइड्स पढ़ी करे। हाणे हिस्ट्री तमामु पॉपुलर सब्जेक्ट आहे। हिस्ट्री ब्रिटिश इंडिया में लिखनि था जनरली पर्सन कैंडिडेट वॉज नॉट अप टू द मार्क। माना जनरली मेजॉरिटी वर नॉट सीरियस एंड नॉट प्रिपेयर देमसेल्फ टू परफॉर्म बेटर CSS कॉम्पिटिशन। जेका मूं पहिरीं ॻाल्हि कई त तव्हांखे मास्टर लेवल जो जीअं CSS में ज्यादा कॉम्पीट कयो त उन लेवल जी कमु चए थो उहे छोकिरा तयारु कोन। मेजॉरिटी ऑफ कैंडिडेट ड्यू टू पुअर एक्सप्रेशन इन इंग्लिश। अगेन कम्स द क्वेश्चन ऑफ इंग्लिश। त इहे जेके आहिनि तमामु दिलचस्प मार्कूं आहिनि। वरी ॿिए दफ़े जॾहिं प्रोग्राम कयोसीं त इन ते वधीक पाण ॻाल्हाईंदासीं त कीअं था छोकिरा पुअर परफॉर्म कनि। चलो सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। मजबूरी तौर ते जेका डिस्कशन थी उन मां इहो आहे त गाइडुनि ते नोट्स ते इन ते न भाड़णु खपे। जेको बि सब्जेक्ट आहे उन जी गहराई में हुजे, उन सां लाॻापियल जेके बि मुख़्तलिफ़ किताब आहिनि उनखे पढ़िजे, उन खां पोइ अपियर थियणु खपे CSS में। ऐं असांजे छोकिरनि में अहलियत आहे, पास कनि था ऐं हाणे असांजो कैरियर वर्क तमामु घटि रहिजी वियो आहे। इन मां साबित इहो थो थिए सिंध जा छोकिरा हाणे अचनि पिया, इम्प्रूव पिया कनि। तव्हांजी वॾी महिरबानी सर। नाज़रीन, सईद फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां असां ॻाल्हि ॿोल कई ऐं जेके रिपोर्ट्स आहिनि फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जूं उन्हनि रिपोर्ट्स मां हिकिड़ी सिंध जे माण्हुनि खे नई हिमत, नओं हौसलो मिलियो आहे त सिंध जा शागिर्द हाणे उते अची कम्पीट कनि था, मुक़ाबिलो कनि था ऐं पंहिंजो जेको जाइज़ हिसो आहे, जेको आहिनि त असांखे मिलियल कोटा आहे, उहा कोटा असां हाणे पंहिंजी हासिलु करियूं पिया। ऐं ईअं कैरियर वर्क जेको आहे, जेके असांजूं सीटूं रहनि थियूं उहे तमामु घटि आहिनि। ख़ासि करे असांजी निशानदेही कई त अक़लियतुनि जूं जेके सीटूं आहिनि उहे रहनि पियूं। त उहे जेके असांजा अक़लियती भाउर आहिनि उन्हनि खे उन्हनि जूं जेके तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जा जेके नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे कोशिशि वठणु खपे त इहे सीटूं जेके असांजूं ख़ाली रहनि थियूं सो हाणे मुस्तक़बिल में ख़ाली न रहनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।